नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो लॻ ॻोठ बोमपटपुर जे रवासी गुलाम मुस्तफ़ा भागट, इरशाद मोहम्मद बख्श, मुजाहिद भागट मीडिया वारनि अॻियां एहतिजाज कंदे चयो त असां पंहिंजी ज़री ज़मीन ते ट्रैक्टर हणाए रहिया हुआसीं त ॾोहारियुनि जो साथारी अली खान भागट, अमीर बख्श भागट, बशीर, नसीर, मंसूर, रियाज़, नज़ीर भागट वारनि हथियार ऐं ॾंडनि सां मुसला थी बिला जवाज़ हमलो करे असांखे धक हणी ज़ख़्मी कयो। ट्रैक्टर जूं लाइटूं, लाउड स्पीकर, सलेंसर ऐं ॿियो शोज़ जो सामान लठूं हणी चकनाचूर करे छॾियो। धमकियूं ॾिनियूं त तव्हांखे ख़बर न आहे त मां इन इलाइक़े जो दादा आहियां, मूंखे पंहिंजी ज़री ज़मीन मां रस्तो ॾियो, न त न ॾियण जी सूरत में अव्हां जी ज़मीन ते कब्ज़ो कंदुसि, अव्हां खे क़त्ल कंदुसि। मुतासिर चयो त असां शरीफ़ ॻोठाणा आहियूं, ज़मीन अबनि ॾाॾनि जी मिल्कियत आहे ऐं खाता बि असांजा आहिनि। अहिड़ी असां NC सोबोदेरो थाणे ते दाख़िल कराई। सोबोदेरो पुलिस ॿिनि जवाबदार अली खान ऐं अमीर भागट खे गिरफ़्तार कयो। मुतासिर IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदार ॾोहारी ज़हनियत जा ऐं सरकश आहिनि, जेके असांजो जानी माली नुक़सान करणु चाहिनि था, धमकाइनि था। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़